मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नस्सफ़ा वल मर्वत मिन शआइरिल्लाह वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहान। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लम अलैहि। भला तन जा भाग जे कमाए विया काल। भला तन जा भाग जे कमाए विया काल।
हीरा मोती हुनन वटे हज़ारे हुआलाल वंडे विरहाए वया मुझा जोगियड़ा से जाल ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून इहे सदन अहवाल गुजरी वया थन सवे साल तब जियरा आहिन जहान में। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, मुझे सुहणे रब करीम जा अणगण्या अणखुट एहसान जह मुझे मिठड़े करीम रब तव्हां सां गुनाहगारन के जिंदगी में अज कुछ अहड़ा लम्हात नसीब फरमाया हन जेके सुहणे करीम रब जे राजी करण जे लाए ऐं मिठड़े महबूब सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे राजी करण जे लाए गड थिया आहियूं। उन पाक ज़ात जे दरबार में सवाल भी इहो ही आ त मुझा सुहणा मिठड़ा करीम रब पांजे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में असा गुनाहगारन जे हीणे हाल जे मथा रहम फरमाए जा। प्यारा दोस्तों, ईद उल अज़हा खैर सा अल्लाह ताला तव्हां सां सभिनी के ईमान वारन के नसीब फरमाई। नमाज पढ़ी सी कल खां वठी कुर्बानी जो सिलसिलो जारी आ जेको अज भी हलियो इंशाअल्लाह ताला सुभाणे ताईं भी हलंदो। निज़ाम खुदावंदी आ। मुझा मिठड़ा दोस्त कदहिं असां खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात या तौफीक अता फरमाए त असां इन हकीकी कुर्बानी जे मुतालिक गहराई सां सोचूं त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो केडो न सुहिणो ऐं सुठो मख्फी निज़ाम रखियल आ जंहिंखे अॼु ॾींहं ताईं असां समझण जी या त कोशिश ही न कई आ या समझी न सघिया आहियूं। बेशक हज़ारन जे तादाद में माण्हू कुर्बानी कंदा हन, हज़ारन जे तादाद में, लेकिन अल्लाह ताला जे ज़ात वट ॾाढा हुए थोड़ा बाना हुंदा हन जिनजी कुर्बानी पांजे असली मकसद के हासिल करण में कामयाब थी वेंदी आहे। इएं छो न चवां, हिक दफ़े हिक अल्लाह जे नेक सालिह बाने काबतुल्लाह जे हरम में वेही करे हज जा फराइज पूरा थिया। रब्बुल आलमीन जे दरबार में सवाल कई तो मुझा सुहणा करीम रब अणगण्या अणखुट माण्हू तो रब्बुल आलमीन जे दरबार में हाज़िरी ॾिनऊं। हज जा जेके फराइज हुया उहे भी अदा कयूं। मुझा सुहणा रब करीम केतरन माण्हुनि जो हज तुझे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल पियो। दोस्तों, गौर व फिक्र जी जरूरत आ।
जेकॾहिं अॼु बि असां उन गफ़लत जे निंड मां न जागी सघियासीं त मुंहिंजा दोस्त वक्त जेको आहे उहो पंहिंजे टाइम सां हलंदो रहंदो, कंहिंजो इंतज़ार कोन कंदो ऐं उहा अज़ल जी घड़ी बि कंहिंजो इंतज़ार कोन कंदी। ईअं न थिए त मथां अचे पहुचे ऐं असां हसरत भरिया नेण खणी रुगी निहारींदा रहिजी वञूं। उन अल्लाह जे नेक बाने खे मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां ॼाणायो त ऐं मुंहिंजा महबूब बानड़ा, मां अल्लाह ताला जे दरबार में बेशक तुंहिंजे निगाह जे मुताबिक अणखुट माण्हू फरीज़ हज अदा करण जे लाइ आया हन, पर मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन्हनि सभिनी खां पहिरियों कंहिं अहिड़े शख्स जो हज क़बूल कयो आहे जंहिं काबे जो तवाफ़ बि न कयो आहे त सफ़ा मरवा जी सही बि न कई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तवील इन मौज़ूअ ते न वेंदुसि, लेकिन मुख़्तसिर ॿुधाइण जो मक़सद आहे त काबतुल्लाह जे हरम खां वधीक दुनिया जी भी कहिड़ी पाकीज़ा जगह थी सके थी अदा। काबतुल्लाह जे ज़ियारत खां वधीक भी दुनिया जी कहिड़ी ज़ियारत थी सके थी अदा। लेकिन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन जगह ते भी जेका कसवटी पंहिंजे कुदरत जी रखी, परख रखी, उहा न ज़ाहिरी जिस्म जी न रखी पर हकीकी दिल जी रखी। जिया के सुने शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त के वेझड़ा भी दूर के नूर में औडा सुपरी, के चढ़न न चित ते के विसरन न मूर, जिया मेह कुंडी पूर तिय मूसी बाणा सुपरी। प्यारा दोस्तो अजीजो, त जेकॾहिं काबतुल्लाह जे हरम में वेहण जे बावजूद कुछ माण्हू हज जे सआदत खां महरूम रही सघनि था, तेने में कोई मुगालतो बाकी नथो बचे त हिते तव्हां असां वटि वेही करे भी खोड़ सारा माण्हू कुर्बानी करण जे बावजूद उन जे हकीकत खां महरूम रहिजी वेंदा आहिनि। उन जो सबब छा हूंदो आहे त उन हकीकत खे अॼु ॾींहं ताईं असां समझी ऐं सुञाणे न सघिया आहियूं। बस रसमन ज़ुल्हज जो महीनो करीब थींदो आहे, दिल में ख्याल ईंदो आहे असांखे उज़हा करणी आहे, पोइ हिक ॿिए जे रीस ते त सुमरा बिरादरी जेकॾहिं सुठा 4 बकर वरता आहिनि त मेमुण बिरादरी पोइ ते छो ते 6 बकर असांखे बि वठणा आहिनि। जेकॾहिं अदे वली दाद सुठी फंडर वरती आहे त अदो करीम दाद पोइ ते छो रहे। ओ मुंहिंजा दोस्त अजीज, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खे तव्हां असांजे गोश्तन सां का भी परवाह नाहे। अल्लाह ताला जी जेका निगाह है उहा तव्हां असांजे नियतुन ऐं इरादन जे मथां आहे। बेशक असां पंहिंजे दिल में हिक ॿिए जे मथां सबकत हासिल करण जी कोशिश कंदा आहियूं दुनियादारी जे लिहाज खां, छो त असां जूं निगाहूं दुनिया में खुतलूं आहिनि, इन करे असां दुनिया जे वहवा जा मोहताज थी विया आहियूं, दुनिया जे शाबस जा मोहताज थी विया आहियूं। लेकिन जेके अल्लाह जा नेक सालिह बाना हूंदा आहिनि उन्हनि जी निगाह दुनिया जे मथां न हूंदी आहे, लेकिन उन्हनि जी निगाह पंहिंजे करीम रब जे रज़ा जे मथां हूंदी आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, कुर्बानी जड़ो अजीम फरीज़ो भी असां रस्मुन जे वर करे छडियो। कुर्बानी जड़ो अजीम मकसद भी असां बेमकसद करे छडियो। सबब छा रहियो? सबब इहो रहियो जियां हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था। केरता फरमाइन हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह उहे अल्लाह जा कामिल वली जन जा सगा मामा हन हजरत सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैह, जेके सगा संदन जा मामा भी आहिन त संदन जा मुर्शिद भी आहिन।
एक दफे कहीं मुरीद हजरत सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि का अर्ज कयो तो या हजरत तवाजे नजदीक एड़ो को मुरीद थी सके थो जेको मकाम आई मर्तबे जे लिहाज का पांजे मुर्शिद का भी बुलंदी ते पहुतल हुजे। तो हजरत सर्री सक़ती रहमतुल्लाह ताला अलैहि मुरकदे फरमाइन था तो असां जे नजदीक जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि वेठो आ जेको असां खां भी मकाम में मथे। हालांकि इहा संदन जी बाज हुई, इहा संदन जी निगाह हुई, इहा संदन जी नजरे करम हुई, हकीकत ये न हुई। हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि भी उन महफिल में मौजूद हुआ जै वक्त में संदन जे मुर्शिद सुने हजरत सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि यो इरशादात फरमाया पान पांजे कन्नन सा बुधन था। लेकिन मुझा दोस्त अजीज अल्लाह वारन जे कलाम जे हिक हिक हरफ जे पुठियां एकड़ो अजीम पर्दो ऐं माम रखियल हूंदी आहे। पान ये फरमाए फौरन जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि के फरमाइन था बच्चा दीन जी तबलीग शुरू कर। हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि अदब जा हथ बदी अर्ज तो करे त मुझा सोना साईं जन जे हूंदे मुंह में हिम्मत नाहे त मां दीन जी तबलीग कया। हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि जे उस्ताद फरमायो ए जुनैद दीन जी तबलीग कर। हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि अर्ज कयो तो मुझा उस्ताद साईं मुझे मुर्शिदन जे हूंदे मुंह में हिम्मत नाहे। लेकिन उहा घड़ी अचे पहुती जॾहिं मदीने जे शहनशाह भी जुनैद बगदादी के दीदार करायो। रात जो टाइम जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि के मुझा मदीने जा शहनशाह दीदार करे फरमाइन था जुनैद जी मुझा साईं जुनैद देर न कर दीन जे तबलीग जो कम शुरू कर। चेतो लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई बस तो करे दीदार खत्म थियो अखियूं खुली वयूं फौरन दिल में ख्याल आयो तो वाकई मुझे मुर्शिद सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि सच फरमायो आ तो वाकई मां मकाम में पंहिंजे मुर्शिद का भी बुलंदी ते पहुंची वयो। दिल में ख्याल आयो आ होड़ा अल्लाह जे कामिल वली सुने सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि फज्र जे नमाज का पहरे पंहिंजे हिकड़े मुरीद खास के उथारीन था बच्चा वनी फौरन जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि जे पुठियां नमाज फज्र अदा कर। जिए नमाज फज्र पढ़ाए बस कन तो असा जो न्यापो वनी खेन पहुंचा तो सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि न्यापो दिनो त ए जुनैद असा तो के अर्ज कयो तो दीन जी तबलीग शुरू कर। इनकार कयई तवाजे उस्ताद तवा के अर्ज कयो इनकार कयई लेकिन अज तो मदीने जे शहनशाह फरमायो थे चा हाणे भी इनकार कंदे। गौर कयो ईमान वारो जे वक्त में जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि नमाज पढ़ाए बस्ता कन दिल में यो ख्याल बीठो आ तो अल्लाह ताला असा के पांजे मुर्शिद का भी मथाहो कदम नसीब फरमायो आ। संदन जे मुर्शिद जो जिए इहो पैगाम पहुंचे तो संदन जे दिल जो जेको हो ख्याल हो खत्म थी वियो। फौरन अस्तगफार पढ़ी के हजरत सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि जे दरबार में ची चवन था या हजरत ज़ियारत तो मुखे नसीब थी तवा के कह बुधायो। गौर कर ईमान वारा अल्लाह जे कामिलन जे उन कमाल के न समझण वारा गौर कर। हजरत सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि फरमायो ए जुनैद असा के अल्लाह ताला पंहिंजो दीदार कराए ऐं बुधायो तज मुझो महबूब जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि के हुक्म फरमाई दो। ए मियां अल्लाह ताला जा नेक सालेह बानड़ो दुनिया जे हिरस हे फकीर तकरीर को न कंदो हे फकीर फकीरानो पैगाम पहुंचाने जिलाइंदो आदा। ऐ दुनिया वारो ऐ दुनिया सा मोहब्बत करने वारो जॾहिं त खैर जो कम भी कयो था
तपो इन नफ्स के छड़े दियो। मां गाल पे के हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जी, हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त ये जेका दुनिया है यह दुनिया इस्पताल आ। छा फरमायो अदा अल्लाह वारन जा कौल बुधो ता त खबर पवे त असां पंहिंजे पाण खे अल्लाह वारन जो गुलाम त सदायूं था, लेकिन असां वञी कहिड़े तरफ रहिया आहियूं? अल्लाह वारन जो तरीक़ो छा है, अल्लाह वारन जो फरमान छा है, ऐं असां कहिड़ी मंज़िल इख्तियार कई आहे? जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त हीअ दुनिया इस्पताल आ ऐं हिन दुनिया में सब मरीज आहिनि। हे दुनिया चरियन जी इस्पताल आ, सियाणन जी भी न। फरमाइन था त हीअ दुनिया चरियन जी इस्पताल आ ऐं न इस्पताल जे अंदर सभई मरीज वेठा आहिनि। पोइ चरियन जे इस्पताल में जेको मरीज ईंदो आहे उनखे या त हथ कड़ी हथन में लॻल हूंदी आहे ऐं पेरनि में ज़ंजीरूं लॻल हूंदियूं आहिनि। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था ऐ दुनिया वारा हिन दुनिया जे अंदर तोखे भी हथन में जेके हथ कड़ियूं मां ॾसियूं हन, जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था इन्हनि हथन मां हथ कड़नि मां मुराद आहे त इंसान जे मथां नफ्स जी ख्वाहिश, नफ्स जा इरादा, नफ्स जा ख्यालात एतिरा त मज़बूत थी चुका हन जे इस्पताल में चरे के हथन में हथ कड़ियूं लॻल हूंदियूं। पाण फरमाइन था जेके पेरन में जंजीरूं आहिनि उन जो मिसाल वरी ईअं आ त असां खे असां जो नफ्स नेकीअ जे कम जे तरफ़ रूहानी तौर ते वञण खां ईअं रोके रहियो आ जीअं उन चरे खे पेरन में जंजीरूं हणी रोकियो वियो आ त न हथन सां कुझु करे सघी न पेरन सां कुझु करे सघी। मुंहिंजा दोस्त अज़ीज गौर कर, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हथ भी सभिनी के हिक जहिड़ा ॾिना हन, छो त हथन जी पकड़ सब कंजी साॻी आ। अल्लाह ताला पेर भी तकरीबन सभिनी के हिक जहिड़ा ॾिना हन, छो त पेरन जो हलण जो कम आहे। लेकिन कॾहिं गौर कयो थई त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जॾहिं दिल जो मामलो आयो त खुदा दिलियूं सभिनी के हिक जहिड़ियूं न ॾिनियूं। छा राज़ आ? इंसान भी साॻियो आ, जिस्म जो हिस्सो भी साॻियो आ मुंहिंजा दोस्त, मगर दिलियूं अल्लाह सभिनी के हिक जहिड़ियूं न ॾिनियूं। कंहिंजे दिल खे पंहिंजे रज़ा जो मक़ाम बनाए छॾी, कंहिंजे दिल खे अल्लाह ताला पंहिंजो घर बनाए छॾियो ऐं कंहिंजे दिल खे दुनिया जे लाइ अल्लाह ताला वक़ुफ़ करे छॾियो। ऐं ख़ुदा जा बानड़ाओ पंहिंजो एहसास कयो ऐं पंहिंजे अमलनि जे तरफ़ मुतवज्जिह थियो ऐं पंहिंजे पाण जे तरफ़ मुतवज्जिह थी ॾिसो कहिड़ी तरफ वञी रहिया आहियूं। ज़ाहिर में त असां उज़हा कई आहे, छा असां वाकई उज़हा जा हक़ भी अदा कया? अगर न, अगर इएं न कयो आहे पोइ त असां उन नंढड़े ॿार खां भी बदतर आहियूं जंहिंजे सम्झ में कुछ भी न हूंदो आहे। छो ओ नंढड़ो ॿार जेके दुनिया जे नफ़े ऐं नुक़सान जी भी ख़बर न हूंदी आहे, उन जे बावजूद मुंहिंजा दोस्त उहो नंढड़ो ॿार जॾहिं को रांदी को ठाहींदो आहे उहो भी बिना मक़सद जे कोन ठाहींदो आहे। उन मासूम ॿार जे ठाहियल रांदी के जो भी हिकिड़ो मक़सद हूंदो आहे, हो पंहिंजे दिल खे बहलाइण चाहींदो आहे। यानी उहो नंढड़ो ॿार भी बिना मक़सद जे मिट्टीअ जो रांदी को कोन थो ठाहे। अफ़सोस आहे असां आक़िल बालिग़ दुनिया जा समझदार माण्हू हेॾो वॾो अमल कयूं था, लेकिन असांजो कोई मक़सद कोन्हे। असां पंहिंजे पाण खां सवाल कयूं, जेकॾहिं उज़हाज करण जो मक़सद अल्लाह जी रज़ा ऐं सुहिणे महबूब मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रज़ा हुई त छा आया असां ईअं कयो? छा दुनिया जे रज़ा खे असां मतलूब न रखियो? छा दुनिया जे रज़ा खे असां पंहिंजे तवज्जो जो मरकज़ न बनायो? अगर इएं नाहे त मियां तोखे लख लख मुबारक हुअनि, अल्लाह ताला तोखे सुहिणी उज़हा नसीब कई आहे। अगर इएं न थियो आहे त अञा दरवाज़ा बंद न थिया आहिनि, इस्तग़फ़ार पढ़, अल्लाह जे उन कामिलन जो वास्तो रब जे दरबार में ॾेई चओ, मुंहिंजा मौला मुंहिंजूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए, मुंहिंजे ख़ैर खे पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। उज़हा त कुजा असां पंहिंजे निमाज़ुनि जे तरफ़, ऐ नौजवानो
ए ज्यादा नमाज़ूं पढ़ण वारो या न पढ़ण वारो, गौर कयो, आजिज़ जी गाल समझण जी कोशिश कयो, पांजे जिंदगी जो असली मकसद हासिल करण जी कोशिश कयो। नमाज त पढ़ंदा आहियूं, लेकिन छा असां कॾहिं इहो सोचियो आहे त हिकिड़ी जे हिकिड़े मवालीअ जी आदत थी वेंदी आहे बीड़ी छिकण, किथे ईअं त कोन रहियो आहे त नमाज असांजी हिकिड़ी आदत थी वई आहे, जेको अज़ान आयो आदत जे मुताबिक़ वियासीं, मवालीअ खे बीड़ीअ मां को नशो त कोन थींदो हूंदो, हुनजी आदत थी वई आहे, जेसिताईं आदत पूरी नथो करे हुनखे मज़ो नथो अचे। किथे ईअं त नाहे त असां पंहिंजे नमाज़ुनि खे बि हिकिड़े मवालीअ वांगुरु हिकिड़ी आदत बनाए छॾियो आहे, अदा नमाज जो टाइम थियो आहे वञी नमाज पढ़ी, किथे ईअं त नाहे। अगर ये नाहे त तव्हां असांखे मुबारक हुजे, अगर ईअं आहे त पोइ असांखे सोचणु घुर्जे त छा जॾहिं असां नमाज जे लाइ मुसल्ले ते बीहंदा आहियूं त छा बिना मक़सद जे बीहंदा आहियूं? नमाज पढ़ण वक्त असांजो मकसद छा हूंदो आहे? दोस्तो तव्हां असां जेके दुख ॾिसी रहिया आहियूं, तव्हां असांजे जेके घरनि में परेशानियूं आहिनि, तव्हां असां जेके घणी दुनिया दौलत हुअण जे बावजूद सुकून जा मुतलाशी आहियूं, थोड़ो जेकॾहिं दिलो घर में भॼी थो पवे त फौरन ज़हन थो वञे त मूंखे कंहिं पाड़े वारे तावीज़ विधा आहिनि, थोड़ो कंहिंखे घर में मथे में सूर पइजी वियो, सॼे घर में परेशानी थी वई, असांखे कंहिं तावीज़ विधा आहिनि, असांखे कंहिं कारो इल्मु कयो आहे। ए मियां ग़रीब इहे ॻाल्हियूं घटि सोचींदो आहे, पैसे वारो घणियूं ॻाल्हियूं सोचींदो आहे। सबबु कहिड़ो आहे? सबबु इहो आहे जो असां पंहिंजे असली मक़सद खां हटी विया आहियूं, इन करे अल्लाह ताला परेशानियूं असांजे ॻिचीअ में फिट करे छॾियूं। छा कॾहिं असां जे वक़्त में मुसल्ले ते नमाज़ जे लाइ बीहंदा आहियूं, लतीफ़ सरकार फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे, पाण फरमाइनि था वञी छो वणकार हित न ॻोल्ही होत खे, लिखो कीन लतीफ़ चवे ॿारो चो बेपार, थी सती बद संदरो पिरत पुनल सां पार, तिहां पोइ निहार त तो मई देरो दोस्त जो। खुदा जा बाना सिर्फ ॿियनि सभिनी अमलनि खे छॾे करे पंहिंजे नमाज जे तरफ़ मुतवजी थी करे ॿुधा त जॾहिं तूं मुसल्ले ते बीहंदो आहीं त तुंहिंजो इरादो छा अल्लाह जो दीदार हूंदो आहे? ऐं नमाज़ी, ऐं हाजी, ऐं गाज़ी, हे फ़कीर तोखां सवाल पियो करे, तूं पंहिंजे अंदर खां सवाल कर त जंहिं वक़्त में मुसल्ले ते नमाज जे लाइ बीहंदा आहियूं, छा मुंहिंजे मदीने जे साईं न फरमायो अस्सलात मेराजुल मोमिनीन, मदीने जे शहनशाह न फरमायो आहे? छा मुंहिंजे मदीने वारे शहनशाह जे कौल में छा को शक जी गुंजाइश आहे? छा दा आहे शक जी गुंजाइश? का हरगिज़ न आहे न। छा तव्हां सां जंहिं वक़्त में मुसल्ले ते बीही करे अल्लाह अकबर चवंदा आहियूं, उन खां बाद में छा असांजी इहा कैफियत हूंदी आहे त असां पंहिंजे रब जे दरबार में हाज़िर आहियूं? ऐं मुसलमान गौर त कर, गौर त कर, मुसलमान कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं तव्हां सां? नमाज जो फर्ज़ उन जे हकीकत खां बेखबर कंदो छाहीं? क़ुरान करीम जो हाफ़िज़ छा कंदो आहीं? वॾो कारोबार कंदो आहियां, मौलवी आहियां, कारी आहियां, खलीफ़ो आहियां, फलाणो आहियां, पीर साहब आहियां। ऐं ख़ुदा जा बाना पंहिंजे पाण खां अॼु सवाल कर, वरन उन ॾिहाड़े खां ड्रिज जॾहिं मुंहिंजो रब हुकुम करे त ही उहो शख़्स आहे जेको दरबार मुंहिंजे में बीहंदो हो, लेकिन पंहिंजी दिलि कुतनि ऐं गॾहनि में छॾे उन ॾींहं खां ड्रिज। ख़ुदा बेनियाज़ आहे, ख़ुदा जी पकड़ ॾाढी सख़्त आहे, उन पकड़ खां डिजी करे पंहिंजे दिलि जी हाज़िरी अल्लाह जे दरबार में पहुचा। जेके नमाज़ूं गुज़री वयूं आहिनि तुंहिंजूं दुनिया जे ख़यालात में, उन्हनि जे मथां अस्तग़फ़ार पढ़, तौबह ताइब थी, जंहिं वक़्त में मुसल्ले ते बीही ख़ुदा जो कसम खणी तो फ़कीर तोखे चवे त मियां हिकिड़ा 8 ॾींहं तूं ईअं 8 ॾींहं त परे जी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ी नमाज़ ईअं पढ़ी त ॾिस। ओ चरिया सॼी ज़िंदगी तो पन जे काननि खे छिले ऐं उन खे चूपण जो ठीको त कोन खयो आहे, कॾहिं कमद जी गुरी खाई त ॾिस, उन जो सुकून वठी त ॾिस त तोखे ख़बर पवे त पन जे काने में ऐं कमद जे काने में केतिरो फ़र्क़ु आहे।
निमाज में बीही करे अल्लाह अकबर चवण का पहिरीं अल्लाहुम्मा इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन पढ़ी त ॾिस नथो अचे पढ़ण इए चई तरस मुंहिंजा रब करीब मुंहिंजी निमाज तुंहिंजे लाइ मुंहिंजो जीअण तो रब्बुल आलमीन जे लाइ मुंहिंजी हयाती मुंहिंजो मौत मुंहिंजा रब करीम तुंहिंजे ज़ात जे लाइ अल्लाह अकबर चवण खां पहिरीं इहा नियत करे बि त मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दीदार जे लाइ थो बीहां कहिड़ो आशिक आहीं मुसलमान अजीब किस्म जो आशिक आहीं चवी थो त महबूब जे दीदार लाइ बीहां महबूब जंहिं तरफ़ अचे थो पियो पुठी उन पासे कयो मुंहुं कंहिं ॿिए तरफ़ कयो बीठो आहे कॾहिं ईअं बि महबूब मिलियो आहे ॻाल्हायो अदा छो चुप थी विया आहियो छा दुनिया खां बेख़बर आहियो मियां महबूब ईअं न मिलंदो आहे जीअं तो असां पंहिंजे महबूब खे ॻोल्हण शुरू कयो आहे महबूब इए मिलंदो आ जीअं अल्लाह वारन ॻोल्हियो आ महबूब इए मिलंदो आ जीअं मुंहिंजे सोने अलीजुल मुर्तज़ा हैदर करार करमुल्लाह वजहुल करीम जो ही कौल ॿुधी छॾ हिक दफ़े सनन ख़िदमत में केर खादिम हाज़िर थियो चई मुंहिंजा महबूब सुहिणा अलीजुल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम मुंहिंजा महबूब जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियो तव्हांजी कैफ़ियत छा हूंदी आ सोने अलीजुल मुर्तज़ा फरमायो अल्लाह जे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम मां अली जंहिं वक्त में मुसल्ले ते बीही करे अल्लाह अकबर चवंदो हां त मां अखड़न सां पंहिंजे रब जे जलवन जा दीदार कयां संदन जे खादिम इहा ॻाल्हि पंहिंजे दिल में समाए छॾी मैदान जंग जी वियो मुझे सोने अलीजुल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम के एक पलीत तीर हयो जेको संदन जे जिस्म मुबारक जे टंग जे के हिस्से में रान में पेवस्त थी वयो खून वहण लगो नमाज जो टाइम करीब होजे संदन जो गुलाम करीब अचे तो उन तीर के कटण जी कोशिश तो करे शेर खुदा इंसान हन इंसानी फितरत मुताबिक दाह करे फरमाइन था त बच्चा सब्र कर तकलीफ थी थे संदन जो खादिम पोइते हटी वयो शेर खुदा बीठा हन अज़ान अची वई नमाज जो टाइम थियो अलीउल मुर्तज़ा उन तीर जे तरफ मुतवज्जह न थिया मुसल्ले ते बीही करे अल्लाह अकबर चई बीठा संदन जे गुलाम के खबर हुई त शेर खुदा फरमायो हो अल्लाह अकबर खां चवण खां बाद में मां अली पंहिंजे रब जे रहमत जे जलवन जा दीदार कदो हां सुकून सां हो तीर भी कढी छॾी संदन के कपड़ो भी वधी छॾी मुझे सोने हैदर करार पंहिंजी टंग भी कान चोरी ऐ खुदा जा बाना अल्लाह जी आडो गौर कर सजी जिंदगी तकरीरूं ॿुधई सजी जिंदगी मुफ्तिन जा वडन वडन जयद आलमन जा खिताब ॿुधे तो में तब्दीली कहिड़ी आई सूबेदार अचे उन जाडो ठही भी सर 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 हद जो एमपीए जो पहिरीं पंहिंजे पाण खे ठाहियो दरसीअ में ॾिसूं त किथे असांजो मुंहुं ख़राब त कोन्हे कपड़ा मुंहिंजा ख़राब त कोन्हनि ऐं खुदा जा बानड़ा तोखे थी छा वियो आहे उन्हनि जे आॾो पंहिंजे पाण खे सिंगारे थो बीही उन्हनि जे आॾो पंहिंजे पाण खे संवारे थो बीही जंहिंजे हथ में कुझु बि नाहे न तुझी इज्जत न तुझी जिल्लत न तुझो मौत न तुझी हयाती ओ त खुद पैदा करहन कुछ भी उन्हनि जे हथ में कोने उन्हनि के खुश रखण जे ला पंहिंजे पाण खे सिंगारी तो अलैहि सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन बादशाहन जे बादशाह जे दरबार में तो भी लापरवाह थी तो भी अफसोस है शुक्र कर जो मदीने वाले घोट जो उम्मती आहीं शुक्र कर जो मदीने वाले साईं ते कलमो पढ़ियो थई न तो खुदा जे जलाल जी खबर पइजी वने तो खुदा केतरो जलाल पाण ते रहम कर मुसलमान मुसलमान पाण ते रहम कर नमाज ते जडे बीही बेमकसद न अच नमाज जे लाए घरों निकरी बेमकसद थी न निकर वुजू करी बेमकसद थी वुजू न कर बा मकसद थी वुजू कर जे वक्त में मुसल्ले ते बीही त अखड़ियों पटियलू हुजन या अखड़ियों बुडल बूटेलू हुजन तसव्वुर इहो कर त मां सुहणे रब्बुल आलमीन जे हुजूर में हाज़िर आहियां जी मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आ ऐ ईमान वारा जडे नमाज पढ़ी त इहो तसव्वुर कर त मां पंहिंजे रब जो दीदार करे रहियो हां पर जे करे गुनाहन जे कसरत जे करे
इहो तसव्वुर तोखा नथो बीहे त घटि में घटि इहो त तसव्वुर कर त मुंहिंजो ख़ुदा मूंखे ॾिसी रहियो आहे। ऐं तव्हां असांजो इहो हाल आहे न की पहिरियों तसव्वुर ईंदो आहे न की पोयों तसव्वुर ईंदो आहे आहियूं निमाज़ी। छा हाल आहे असांजो अदा? ऐं तव्हां खां नंढड़ो इहो सवाल पुछां त क़ुरान करीम जे अंदरि जेका आयत करीमा आहे त इन सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह, सफ़ा ऐं मरवा मां अल्लाह जी निशानियूं आहिनि। छाजे करे जबल मके जा ॿिया कोन्हनि छादा? मके जा जबल त ॿिया बि घणा आहिनि, लेकिन उन सफ़ा ऐं मरवा खे अल्लाह ताला पंहिंजी निशानी छो बनायो? छा इस्माइल अलैहिस्सलाम जे करे? जी न, इस्माइल अल्लाह जो नबी आहे। आबे ज़मज़म खे त अल्लाह ताला उन जे करे इनायत फरमाई, लेकिन सफ़ा ऐं मरवा खे अल्लाह ताला हिक मां जे निस्बत जे करे मक़ाम अता फरमायो। सफ़ा ऐं मरवा बीबी हाजरा अल्लाह जो नबी त कोन हुई अदा? अल्लाह जो नबी हुई छा? बीबी हाजरा सफ़ा ऐं मरवा जे दरमियान में जेके डुकूं पातियूं, छा अल्लाह जे इबादत जे लाइ पातियूं? न मुंहिंजा दोस्त अज़ीज, सिर्फ पंहिंजे बचड़े खे बचाइण जे लाइ हुन उहे डुकूं पातियूं त मुंहिंजे जिस्म जो पाणी सुकी वियो आहे के पाणी जा चंद कतरा मिलन मां पंहिंजे जिस्म में दाख़िल कयां त मुंहिंजे छातीअ में खीर अचे ता त मुंहिंजो बचड़ो पीए ऐं मुंहिंजे बचड़े जी ज़िंदगी बची पवे। हिकु अमड़ पंहिंजे बचड़े खे बचाइण जे लाइ उन सफ़ा ऐं मरवा ते डुकूं भरे रही आहे त मुंहिंजो बचड़ो बचे, लेकिन उनखे इहा ख़बर त कोन्हे हे मुंहिंजो बचड़ो कहिड़े मक़ाम वारो आहे। लेकिन अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात उन अमड़ जे निस्बत के कुरान करीम जो हिस्सो बनाए छॾियो। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात दिलनि जो मालिक आहे। ऐं मुंहिंजा मिठड़ा भा, निस्बत जेका है उहा मज़बूत रख। उहा निस्बत कहिड़ी आहे? सच आहे ॾाढो ॾुखियो, सच चवण सो भी हेड़े दौर में, छो तो असांजी ज़हनी थ्योरी हाणे इते वञी पहुती आहे। जलसे कराइण वारो जलसे खां पोइ माण्हुनि खां पुछंदो दादा ॾियो ख़बर मुंहिंजो जलसो कीअं हो? अल्लाह अल्लाह। उज़हा करण वारो माण्हुनि खां पुछंदो ॾियो ख़बर मुंहिंजो बकर कीअं हो? खैरात करण वारो खैरात करे वरी माण्हुनि खां पुछंदो त ॾियो ख़बर अदा भला मुंहिंजे खैरात जो मज़ो आयो? ओ चरिया जेकॾहिं तोखे सभु कुझु दुनिया जे ख़ातिरी करणो त पोइ अल्लाह जो नालो तूं छो थो ॾींदे में विच में? दुनिया खे ई राज़ी करे छॾ। ऐं जलसे कराइण वारा जेकॾहिं माण्हू तोखे चवंदो तुंहिंजो जलसो भलो न थियो, माना न थियो। जेकॾहिं माण्हू जो वाह 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 साईं जलसो तुंहिंजो अहिड़ो थियो जो ॻाल्हि छॾे ॾे, वाह वाह बकर साईं तुंहिंजो अहिड़ो जो फुलनि जे शहर में कहिड़ो बकर ई कोन्हो, खैरात साईं तो अहिड़ी कहिड़ो टीन भञी छॾे, माना तूं ॾाढो ख़ुशि थिए। ऐं ख़ुदा जा बाना पोइ तूं ॿुधाए त तो पंहिंजे अल्लाह मां कहिड़ी उम्मीद रखी? तो दुनिया ख़ातिर तो करे छॾियो सभु कुझु, दुनिया खे राज़ी करे छॾी। छा ॾींदी दुनिया तोखे? दुनिया खे राज़ी न कर। जेके अल्लाह जा सालिह बाना हूंदा आहिनि, बा यज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइनि था त अल्लाह जा जेके सालिह बाना हूंदा आहिनि उन्हनि खे जन्नत सां काई दिलचस्पी न हूंदी आहे। अल्लाह जे नेक बानन खे जन्नत सां काई दिलचस्पी न हूंदी आहे। छाजे करे? जो हू पंहिंजे मोहब्बत में मजनू लगा पिया हूंदा आहिनि, पंहिंजे मोहब्बत में मस्त लगा पिया हूंदा आहिनि। सबब कहिड़ो आहे? जन्नत में दिलचस्पी न आहे ऐं पंहिंजे मोहब्बत में मस्त लगा पिया आहिनि। इन करे जो जन्नत में हिकिड़ी मखलूक आहे, उन मखलूक सां प्यार न आहे। मोहब्बत हिकु ख़ालिक सां आहे, उन जो ख़ालिक सां प्यार आहे। जंहिंजो ख़ालिक सां प्यार आहे मखलूक खां बेनियाज़ थी वेंदो आहे। उनखे मखलूक जी परवाह न हूंदी आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज, बुनियादी इहे ॻाल्हियूं अथई। उज़हा भी कयई, खर्च भी कयई, मकसद हासिल न कयई, बिना मकसद जे कयई। इन जो मिसाल ईअं नमाज भी पढ़ियई, घर कमकार भी छॾे आए, जमायत सां पढ़ियई या तन्हाई में पढ़ियई,
लेकिन उन जो मिसाल इए थियो जे एकड़ो बार घरों त निकतो लेकिन उनके पांजे मंजिल जी काई खबर न हुई। ए दुनिया वारा, दुनिया जे रुपए जो नुकसान तुजी निंड हराम करे छडींदो आ। खुद सोचे करे बुधा तू जे करे सुबह जो घरों निकरी पैसा खणी कोई मकसद दिल में न होजे ए इए वती फिरंदो करे होडे दुनिया वारा तोखे अकुलमंद चवंदा या चरियो चवंदा? दा छा चवंदा फकीर? चरियो चवंदा। बेमकसद इजादा ही बिना मकसद जे घटिन में घूमी रहियो आ। ओ चरिया जेकॾहिं बिना मकसद जे केर कंहिंजे घटीअ में 3 चक्कर लगाए थो त दुनिया चवे थी हे वाहियात आ, चरियो आ जो घटिन में बिना मकसद जे चक्कर लगाए रहियो आ। बिल आखिर को शरीफ माण्हू पुछंदो त मियां तू हेतिरा चक्कर पे थो लगाई छो? चवंदो इए छो, हिते का बाज़ार जो तू आयो आ 2-3 चमाटू हणी छॾींदो। ओ ख़ुदा जा बाना जेकॾहिं बिना मकसद जे को माण्हू घिटीअ में थो लगे त दुनिया वारो उनखे चरियो ऐं पागल था चवन। खुदा जे दरबार में नमाज में जने बिना मकसद जे बीहे तो उनके खुदा कुछ न चवंदो। अफसोस नमाज में अल्लाह जी रज़ा, अल्लाह जो दीदार खणी बीह पो नमाज जो मज़ो ॾिस। हथड़ा खणंदो वींदे तुझो बेड़ो पार थींदो वींदो। दुआ घुरी न घुरी खुदा तुझे दुआ का वाकुफा। मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के हिर्स दिनो आ जो त मुझा महबूब हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। ईमान वारन जला मुझा मदीने जा शहनशाह हरीस आहिन। मुझा साईं फरमाइंदा ओ मुझा उम्मती जे करे बरकातू नफिल भी जिंदगी में एड़ो नसीब थी वने जे में दुनिया जो कोई तोखे ख्याल न अचे, बस एकड़ो तू जी बियो तुझो खुदा हुजे। उन तसव्वुर सा जे करे बरकातू भी नफिल नसीब थी वई ते बरकातू भी तुझे आखिरत जे छोटकारे जला काफी है। छा तव्हां सा पांजे आखिरत जो छोटकारो नथा चाहियो? पो जे करे चाहियो था त मुझा दोस्त अजीज अमल भले थोड़ो कयो पर अल्लाह जी रज़ा खातिर कयो। भले तहां आधे जो थी नथा थी सगो न थो 5 वक्त नमाज ते इक्तफा कयो लेकिन कयो अल्लाह जी रज़ा खातिर। अज पांजे दिल में अज़म कर त इंशाअल्लाह ताला हां जदे नमाज ला घरों निकरंदुस या दुकान तो निकरंदुस त बेमकसद न निकरंदुस, मकसद खणी निकरंदुस त या अल्लाह तुझे दरबार में हाजिरी देण थो अचा। जे वक्त में तकबीर तहरीमा यानी अल्लाह अकबर चवंदुस उन का पहिरी तसव्वुर इहो करे बियन मुझा मौला तुझे दरबार में तुझे दीदार जो आशिक तालिब बीठो। इहो तसव्वुर करे नमाज में भी पो तू नमाज जो मज़ो ॾिस, पो पांजे ज़हनी कैफियत जो मज़ो ॾिस। पो जे करे घर तुंहिंजे में 20 थाव भी भजी पवंदा चवंदे इहो थावन जो कम आ, इंसान मरी थो वञे था भगो त कहिड़ी ॻाल्हि आ। अल्लाह ताला वरी ॿियो ॾे तोखे फिक्र न थींदो, तोखे परेशानी कोन थींदी। इहो कोन थींदे त कंहिं पाड़े वारे तावीज़ विधा आहिनि, कंहिं कारो जादू कयो आ, कंहिं कारो इल्म कयो आ। ओ खुदा जा बाना अल्लाह जे मथां भी त का भरोसो रख। तुंहिंजो भरोसो इन करे टुटो आ जो खुदा जो वाइदो आ जने बानो मां अल्लाह जे ज़ात का ड्रिजण छड़े दींदो आ त पो मां अल्लाह दुनिया जे हिक हिक शय का उनके ड्रिजारींदो आ। पर जदे बानो मां अल्लाह जो खौफ पांजे दिल में रखंदो आ त अल्लाह फरमाए तो ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। मां अल्लाह उनके बेनियाज करे छडींदो आ दुनिया जे कंहिं भी नुकसान खां। ऐ खुदा जा बानड़ो छा या नंढड़ो अमल नंढड़ी थ्योरी घणे फायदे वारी ना है? ॻाल्हायो वदा फायदे वारी कोने। खैर जो कम भी कयूं दुनिया खातर अल्लाह अल्लाह ये न कयो। बुधवा ते मस्जिद शरीफ कुछ ॾींहनि खां पो ड्रहण वारी है। अल्लाह अल्लाह कंहिंजो भी ॾोह कोने मुंहिंजा दोस्त। सुभान अल्लाह। इन इंतजार में माण्हू हूंदो आ त एतिरो कुछ लिखराया जो सुभाणे माण्हू चवंदो वाह 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 असगर सूमरे से एतिरो कुछ ॾिनो जो माशाअल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त बेशक दुनिया त वाह वाह चवंदी पर छा तोखे खुदा जो कुर्ब न खपे? याद रखी छड़ मुसलमान, याद रखी छड़ कुरान करीम जी सूरह तौबा खोले ॾिस। आयतूं आऊं तो पढ़ा, हाफिज कुरान मौजूद वेठा हन, तर्जुमो सुभाणे पाण खुद खोले ॾिस सूरह तौबा जो।
अल्लाह ताला फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना यक्निज़ूना अज़-ज़हब वल फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। ओ मुजा महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि माण्हुनि खे खोले खोले ॿुधा जेके माण्हू सोन चांदी दुनिया गॾु कंदा था वञनि, ढेर कंदा था वञनि। अॼु जे दौर में बैंक बैलेंस जो नालो ॾियूं, लखो आहे त 2 थिए, 2 हन त 3 थिए, 3 हन त 4 थिए, कंहिंजे लाइ थो करी अदा औलाद लाइ। अदा औलाद असांखे कोन्हे, पुट कोन्हनि, धीअरूं कोन्हनि, औलाद लाइ था कयूं, कंहिंजे लाइ था कयूं? बेशक मियां तूं औलाद लाइ कर, लेकिन हिन हिकिड़े सुवाल जो मूंखे जवाब ॾे। तुंहिंजो अबो अमा जेके दुनिया छॾे विया आहिनि, छा तोखे तुंहिंजो औलाद प्यारो आहे? तूं पंहिंजे अबे अमा खे प्यारो न हुए छा? सवाल इहो आहे उन शख्स खां जंहिंजे दिमाग़ में रात ॾींहुं हिकिड़ो उठ वेठल आहे, ही बि औलाद लाइ कयां, ही बि औलाद लाइ कयां। इहा निशानी आहे त उन शख्स जी अल्लाह जे मथां भरोसो नाहे। उन शख्स जो अल्लाह जे ज़ात में भरोसो नाहे, तॾहिं तो चवे त ही बि कयां, ही बि कयां, ही बि कयां। उन खां सवाल इहो आहे त तूं 24 कलाकनि जे अंदरि तुंहिंजो अबो या अम्मा जेकॾहिं दुनिया छॾे गुज़ारे विया आहिनि, ॿुधा उन्हनि 24 कलाकनि मां घणा कलाक तूं पंहिंजे अबे अम्मा खे ख़त्मा थो ॾियारी? फ़ैसिलो थी वेंदो। सबको पंहिंजे पंहिंजे गिरेबान में, ऐं पंहिंजे गिरेबान में झाती पायां। मुंहिंजो अबो अमा बि दुनिया छॾे विया आहिनि, ऐं बि पंहिंजे गिरेबान में झाती पहिरीं आऊं पायां, पोइ तव्हां दोस्त पाए ॾिसो त 24 कलाकनि जे अंदरि घणा कलाक असां पंहिंजे औलाद खे यादि था कयूं ऐं घणा कलाक पंहिंजे अबे अमा खे ख़त्मा था ॾियूं। फ़ैसिलो थी वेंदो। जवाब वञी मिलंदो त साईं 24 कलाक त छा, पर 12 महीने बि दुनिया जे लोक जे लॼ खां त भणा अमा खे ख़त्म हो ॾियारिया। बाबे खे माण्हू चवंदा त भणा अबे अमा जो कॾहिं कॾहिं त असां एॾा दुनिया में मस्त थी वेंदा आहियूं जो इहो बि विसरी वेंदो आहे त भणा अमा खे 12 महीनो फिरी आयो आहे या बाबे खे 12 महीनो, पोइ या घर वारा ॾसींदा या ॿियो बाबा ख़त्म, हा 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 ठीकु आहे, ठीकु आहे, ख़त्म। ऐं ख़ुदा जा बाना, छा तुंहिंजे लाइ तुंहिंजे अमड़ ॾुख न ॾिठा? छा तुंहिंजी अमड़ तोखे ॾुख ॾिसी प्यार में तो कोन पालियो हो? छा तुंहिंजे अबे तुंहिंजे लाइ इहे सोचूं कोन रखियूं हो? चरिया तोखे छा थी वियो आहे जंहिं तुंहिंजे अबे अमा तोखे ताते इन मंज़िल ते पहुचायो? अॼु तोखे उहे यादि कोन के तुंहिंजो औलाद बि तुंहिंजे लाइ इहे ई सोना गुल रखंदो। पोखियूं था बबुर ऐं घुरूं था अंब, ईअं कीअं थींदो अदा? बबुर पोखींदासीं बबुर मिलंदा, अंब पोखींदासीं अंब मिलंदा। ख़ुदा जे मथां तवक्कल रख। नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं तुंहिंजो असांजो औलाद नेक ऐं सालिह आहे त छा अल्लाह से पंहिंजे नेकनि सालिहनि ॿारनि जी रिज़्क़ रोज़ी कुशादी न कंदो आहे? गौर कर। छा अल्लाह से पंहिंजे नेकनि ॿारनि जी रिज़्क़ रोज़ी कुशादी न कंदो आहे? छा कंदो आहे त पोइ तव्हां असांखे फ़िक्र छो हुअणु घुर्जे? नंबर 3, जेकॾहिं तव्हां असांजो औलाद नेक ऐं सालिह नाहे त पोइ उनजो तव्हां सां फ़िक्र छो कयूं? हर पासे खां तोखे जवाब मिलंदो त पोखणी थई त पोख, न त वींदई मुद चढ़ी। लतीफ सरकार फरमाए छॾियो, पोखणी थई त पोख, न त वींदई मुद चढ़ी। पाणी थींदई पोयां रो, पोइ सुकी थींदई सोक। जिते लुणंदो सॼो लोक, मता सिकी हिकिड़े संग जे लाइ। पंहिंजे हथनि सां पाण कर। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं 5 लख 20 लख 30 लख बैंक में पिया आहिनि, ख़ुदा जो कसम तुंहिंजा न आहिनि। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में सहाबा ईंदा विया, महफ़िल लगंदी वई, वेहंदा विया। का अहिड़ी घड़ी आई जो सहाबा जे आॾो हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हिन असांजे दोस्त जा 200 ऊठ आहिनि। हुज़ूर मुर्की उन ॾे निहारियो, उन चयो, या रसूल अल्लाह, मुंहिंजा 2 ऊठ। हुज़ूर मुर्कियो। वरी हुन चयो, या रसूल अल्लाह, भोग थो करे, हिन जा 200 ऊठ मां पंहिंजे न गुनाहगार अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। हुज़ूर फरमायो, फलां ॾे ख़बर। चए थो, या रसूल अल्लाह, मुंहिंजा 2 ऊठ। सदको वञा मुंहिंजा मदीने जा शहनशाह, तुंहिंजे इल्मे ग़ैब जे मथां। सदको वञा मुंहिंजा मदीने जा शहनशाह, तुंहिंजे उन प्यार जे मथां। करोड़े अमड़नि जो प्यार हिकिड़े पासे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार हिकिड़े पासे।
मुझे मदीने जे शहनशाह फरमायो तू भी सच तो गालाई, तू भी सच तो गालाई। तो उन हिकड़े साहबी के दुखत्यो पेरे या रसूल अल्लाह मां पांजे अखिणन सा दिसेवा। हुजूर फरमायो अदा हे पांजे अखिणन सा दिसेवा तुजा बस ओठ, भला तू वजाहत करे बुधा त तुजा बौठ कीअं? जे तो या रसूल अल्लाह मां बौठ हींअर अल्लाह जे राह में खैर करे आयो हां। 198 ओठ पोइते अल्लाह के जान मुझे हयाती जी मुखे खबर काने, मुजा उहे बौठ जेके मां अल्लाह जे राह में दी आयो। ऐ ईमान वारा ये जेके लख या करोड़ या बंगला ये तुझा नाहिन, भुलियल आहिन। तू जो उहो वा जेको पांजे हथड़न सा अल्लाह जे राह में दई वनी, ऐ जेको खुदा याद रखी छर, जेको तू पांजे हथड़न सा दी शुक्र कर जो अल्लाह तो खां इहो ॾियारियो, न त तोखे कह दिनो हो। अल्लाह ताला सभिनी के अमीर करे छॾे, खुदा खां को पुछण वारो आहे छा? छा थियो तो मुसलमानो? कुरान जी आयत पे पढ़ियम, रब्बे करीम फरमायो वल्लज़ीन यकनिज़ून अज़्ज़हब वल फिद्दत वला युनफिकूनहा फी सबीलिल्लाह फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। ओ मुझा सोहना महबूब मोहम्मद करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान करे कायनात के बुधाए, ऐ दुनिया वारो रात ॾींहं जेको सोन चांदी गॾु गॾु कंदा था वञो ऐं अल्लाह जे राह में खर्च नथा कयो। कुरान जा लफ्ज़ हन वला युनफिकून फी सबीलिल्लाह, ऐं अल्लाह जे राह में खर्च नथा कन उन्हनि शख्सन के मुंहिंजा महबूब फबश्शिरहुम खुशखबरी ॿुधाए। कुरान जा लफ्ज़ ॾिसो दोस्त, जीअं तंज़ीह अंदाज़ में, जीअं तंज़ीह अंदाज़ में केरु कंहिंखे चवंदो आहे त म्या घणई ॾींहं तो बि मगी के अॼु थोरो असांजे ॾंडनि जो बि मज़ड़ो वठी ॾिस। ॾंडनि जो मज़ो त कोन, ॾंडनि सां त सूर थींदो आहे न दा, पर तंज़ीह अंदाज़ में चवंदो आहे ऐं वराईंदो अथसि ॾंडो मग़ज़ में, हू रड़कंदो आहे। अॼु रब बि क़ुरान में ईअं लफ़्ज़ पियो फरमाए, बिशारत माना ख़ुशख़बरी। रब त फरमाए मुंहिंजा महबूब फबश्शिरहुम, इन्हनि शख़्सनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए छाजी? बिअज़ाबिन अलीम, अल्लाह जी अज़ाब जी। यानी इन लफ्ज़न में ये चीज़ तो खुदा चवे तो उन्हनि शख्सन ते अज़ाब कंदे मां खुदा के कोई रहम नहीं दो जेके सोन चांदी दिनोन मान भी मु गड ढेर मथा ढेर कंदा वजन, बैंक बैलेंस वधेंदा वजन, वला युनफिकूनहा फी सबीलिल्लाह, मगर मां अल्लाह जे राह में खर्च न था कर। हाने वरी अगी आयत बुध, कुरान एक ईमान असा जो केड़ो थी गयो। कुरान करीम जी निज आयत, आयत नंबर 2 उन सा लागी थी। ओ मुझा सोना करीम रब, जेके तो करीम रब जे राह में खर्च न था कन उन्हन के केड़ी खुशखबरी दिया तुझे अज़ाब जी। अल्लाह जे ज़ात फरमाए यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम। बुधो अल्लाह जो कुरान, दुनियादार कन खोल, अखियूं खोल, दिल जूं अखियूं खोले, अल्लाह जो मिठड़ो कुरान बुध। अगर अल्लाह जे कुरान जे मथा यकीन अथई त इन दौलत के पंहिंजो न समझ तुंहिंजी उहा आहे जेका हथन सां ख़र्च करे वञे। यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम, अल्लाह ताला फरमाए तो मुझा महबूब इन्हनि के ॿुधा जेकी दुनिया दौलत गॾु करे रखियव। अल्लाह ताला फरमाए तो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उन तांजे दौलत के मां अल्लाह फरिश्तन के हुकुम कंदुसि त इन दौलत के गॾु करे जहन्नम जे बाहि में विझी ॻाढ़ो कयो। फतुकवा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम। अल्लाह जो कुरान लफ्ज़ लफ्ज़ जो तर्जुमो बुध। रब्बुल आलमीन फरमाए तो जॾहिं उन्हनि जी गॾु कयल दुनिया दौलत उहा जंहिंजी ज़कात अदा न कई हूंदा, गरीबन मिस्कीनन यतीमन के हिस्सो न ॾिनो हूंदाऊं, रात ॾींहं गॾु कयो, ही बि कयो, ही बि कयो, ही बि कयो। रब चए थो मां मलाइकन खे हुकुम फरमाईंदुसि ऐं मुंहिंजा फरिश्तो
इन दुनियाई दौलत के जहन्नम जे बाहि में विझी करे गाढ़ो कयो, गाढ़ो करे पो हुकुम मां खुदा जो वा। इनन जो पेशानियूं भी डंभींदा वञो, इनन जो छातियूं भी डंभींदा वञो, इनन जा पुठा भी डंभींदा वञो। रुगी डंभींदा न वञो। अल्लाह फरमाए थो जॾहिं मलाइक उन्हनि जा पुठा पासियूं पासीरा मुंहुं डंभे बस कंदा, पोइ ख़ुदा क़ुरान ॿुधो ख़ुदा चवे छा थो। अल्लाह चए थो, अल्लाह जे तरफ़ खां ऐलान थींदो, हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम, हीअ उहा तुंहिंजी दुनियाई दौलत आहे जेका तूं पंहिंजे लाइ पोइ ते गॾु करे आए। फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून। रब फरमाए थो, पर मां अल्लाह ऐलान कंदुसि त हाणे न अज़ाब जो मज़ो चख। ॿुधाए था त इन दुनिया खे गॾु करण में मज़ो या इन दुनिया खे अल्लाह जे राह जे ॾियण जो मज़ो। ॻाल्हाए ॻाल्हाए ॻाल्हाए, चुप चुप, भले न ॾे, तुंहिंजो मसालो आहे। चंदो वठण तव्हां फुलनि वारनि खां कोन आहियो हा दा, लेकिन ख़ौफ़ ख़ुदा तव्हांखे ॾियारणु आयो हा। त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, जंहिं मिल्कियत के तहां ज़ाती मिल्कियत था समझो, या तव्हांजी नाहे, भुलियल आहियो ॾाढा। अल्लाह जे राह में ख़र्च कयो, इहो तव्हांजो पंहिंजो आहे। वरन जेको तव्हां न पंहिंजे अबे अम्मा जे पुठियां ख़ैर ख़ैरात कई हो न, तव्हांजा बचड़ा बि पुठियां, इहो शायदि अञा ज़मानो ॿियो अचे अदा। अञा तव्हां सां में कुझु लॼ लीह आहे, पोयनि जो ख़बर न आहे कहिड़ो हाल हूंदो। दिमाग़ जा पर्दा खोलियो। मिठड़ा दोस्तो, इहे बुनियादी शयूं आहिनि जन खे समझण जी अॼुकल्ह ज़रूरत आहे, जंहिंखे असां अण समझो करे छॾियो आहे। रस्मी बणिजी विया आहियूं हर ॻाल्हि में। हा, ख़र्च बि कंदासीं, पर अहिड़ी जॻह ते कंदासीं असांजो नालो त हुजे न घटि में घटि। हे मेमुणनि जी मस्जिद असां सूमरनि जो छा वञे? असां सूमरनि मस्जिद ठाही त मेमुणनि ॾिनो छा? अल्लाह अफ़सोस, अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी। ए मियां, जेकॾहिं सूमरनि जी मस्जिद ठही ऐं उन्हनि मां अल्लाह जन खे तौफ़ीक़ ॾिनी, उहे शुक्रानो अदा कनि जो अल्लाह ताला उन्हनि जी उहा दौलत पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल कई। तॾहिं त ख़ुदा हुननि खे तौफ़ीक़ ॾिनी जो हेड़ो सुहिणो घर रब जो ठाराए छॾियो, जंहिंमें कावा ई कावा लॻा पिया आहिनि, शीशे जो ॼण महल ठाराए छॾियो अथनि। अल्लाह अञा हुननि खे तौफ़ीक़ ॾे। ए मियां दोस्तो, पर ख़ुदा उनखे कॾहिं चयो त हीअ मेमुणनि जी मस्जिद कान्हे, सूमरनि जी मस्जिद आहे। ऐं हाणे जेका ठहे थी उहा मेमुणनि जी आहे, सूमरनि जी कान्हे का। यानी जेकॾहिं सूमरनि पंहिंजी मस्जिद करे ठाराई त पोइ वरी सवाब जी उमेद कहिड़ी रखंदा, ऐं जेकॾहिं मेमुण हीअ पंहिंजी मस्जिद करे ठाराइनि त सवाब जी उमेद कहिड़ी रखंदा। ओ ख़ुदा जा बानो, मस्जिद मेमुणनि जी हुजे या महले कहिड़े जी हुजे, घर त अल्लाह जो आहे। हे घर त मुंहिंजे रब जो आहे। हे मेमुणनि या सूमरनि जो घर न आहे अदा, हे अल्लाह जो घर आहे। मेमुणनि सूमरनि जो उहो घर आहे जंहिंमें हुननि जा बचड़ा वेठा आहिनि। हिते त अल्लाह जो घर आहे, अल्लाह जे इबादत जी जॻह आहे। त मुंहिंजा दोस्तो, इहे ज़ातियूं, इहे पाड़ा, इहे ज़हन मां सोचूं कढो, इहे सोचूं मनफ़ी आहिनि। इहे तव्हांखे अल्लाह जे तरफ़ न वठी वेंदियूं, नफ़्स जे तरफ़ वठी वेंदियूं, जेको तबाहीअ खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। हे अल्लाह जो घर आहे, जिथे भी ठहे वो अल्लाह जो घर आ। वो मदरसो भले खणी चाचो बेचारो मोहम्मद उर्स जेको मदरसो पे तो ठाराए, मेमुणा असां सुमरा छो ॾियूंसि, पाणे मेमुणा ॾींदासीं। मेमुणा चले असांखे मस्जिद पंहिंजी ठाराइणी कोन्हे। अल्लाह अल्लाह। ऐं ख़ुदा जा बानड़ा, अॼु जो कमु सुभाणे ते न रख, अॼु जो कमु सुभाणे ते न रख। इन हयाती जे मथां एतिरो भरोसो न कर जेतिरो तो भरोसो समझो आ। कहिड़ी ख़बर आ त सुभाणे ताईं तूं असां हूंदासीं या न हूंदासीं। अॼु जो कमु रातो रात में लाह, मगर हींअर लाह, सुभाणे ताईं छो तो रखी। जेकॾहिं राति तो असांजो इंतकाल थी वञे, ख़बर आ त सुभाणे तो असांजे पुट जी साॻी नियत हुजे जेका तुंहिंजी असांजी हींअर आहे ख़बर? कान्हे का ख़बर मुंहिंजा दोस्त। इन करे पंहिंजी क़बर ठाहे, पंहिंजे क़बर जो घर ठाहण जे लाइ अल्लाह जे घरनि जी तमीर करा। बेशक अल्लाह जो घर, अल्लाह जो घर, अल्लाह जो घर, इहो ई सबब आहे जो मस्जिद में फितना छाजे करे हल।
मस्जिद में फितरो छो आ जंहिंजी तामीर जॾहिं थिए थी तॾहिं कयो फलाणनि जी मस्जिद आहे, ये फलाणनि जी मस्जिद आहे, पोइ फितरो न थींदो, ॿियो छा थींदो? अल्लाह जो घर ठहे तो फितरो न थिए न था। उन्हनि शख्सन मुनाफ़िकनि जन मस्जिद ठाराई, याद आहे तव्हांखे? क़ुरान करीम खोले ॾिसो, उन्हनि मस्जिद ठाराई, उन्हनि भी मस्जिद नियत बुरी सां ठाराई, त मस्जिद हुयनि मगर नियत में चङाई कोन हुई। मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सां हू पंहिंजे अक़ुल जे मुताबिक़ धोखो पिया कनि। उनखे इहा त ख़बर न हुई त जेको अल्लाह जो महबूब हूंदो उन सां धोखो केरु करे सघंदो। त मुंहिंजा दोस्तो, मस्जिद जो जेको बुनियाद आहे, अल्लाह ताला उन बुनियाद लाइ छा फरमायो? मुंहिंजा महबूब इन मस्जिद जो बुनियाद ई चङाई ते रखियल कोन्हे। मुंहिंजा महबूब तूं पाक, तुंहिंजा सहाबा पाक हली उन मस्जिद में निमाज़ पढ़ो जंहिंजो बुनियाद चङाई ते रखियल आहे। त मुंहिंजा दोस्तो, जॾहिं भी जिथे भी मस्जिद ठहे त ज़ातिन खे विच में न आणियो, पाड़नि खे विच में न आणियो। हरगिज़ इहो न सोचो त ही फलाणनि जी मस्जिद आहे। मस्जिद अल्लाह जो घर आहे। दिल खोले मदद कयो। यकीन समझो इहो तव्हांजो नफ्स तव्हांखे भुलाए थो त मतां 5 रुपया ख़र्च करे ऐं वरी ही पोइते थी वरी अॻिते हलियो वञे। इन शइ खां हटो। अॼु जो कमु सुभाणे ते न रखो। मुंहिंजा दोस्त वरी थो चवां, अॼु जो कमु सुभाणे ते न रख। अॼु जो अॼु चेक कढी मस्जिद में मोकिले छॾ, चओ त ही अल्लाह जो घर ठही रहियो आहे, मां अल्लाह जे घर में ही ॾेई रहियो आहियां। इहो बि न सोच त घर देवबंदीअ जो ऐं बेरेलवीअ जो। इहा बि महज़ तुंहिंजी हथरादू सोच आहे। इहा बि तोखे तबाही जे तरफ़ वठी वेंदी। देवबंदी हुजे या बेरेलवी, शियो हुजे या सुन्नी हुजे, मैं घर त अल्लाह जो आहे। के देवबंदी बेरेलवी शिये सुन्नी जो घर थोड़ी आहे। ईमान बचायो, अल्लाह जे रज़ा ख़ातिर अमल कयो, अल्लाह जो कुर्ब हासिल करण जे लाइ कयो। इंशाअल्लाह ताला अल्लाह जो घर ठही वेंदो। अदा इहा बि ॻाल्हि ज़हन में चङी तरह रखी छॾियो। अदा अल्लाह जो घर ठही वेंदो ऐं ईअं ठहंदो जेको ड्राहण वारनि जे सोच में भी न हूंदो। अल्लाह जो घर उन खां भी सुहिणो ठही वेंदो। वो हे हुजे या को ॿियो हुजे, जिथे भी खुदा जो घर जॾहिं ड्राहिबो आहे, जॾहिं असांजी मस्जिद ड्राथी त छा उन्हनि खे ख़बर हुई त असां अहिड़ो अल्लाह जो घर सुहिणो ठाहींदासीं। दोस्त ॿुधाइनि पिया त ॾाढी असांखे ख़ुशी थी। दोस्त ॿुधाइनि पिया त जॾहिं ठाहे असां अञा ड्राहे बस कयो त को हिकिड़ो सूमर आयो, चईं सभु लोह मुंहिंजे मथां। को ॿियो सूमर आयो, चईंदा सॼो सीमेंट मुंहिंजे मथां। को टियों आयो, चईंदा सभई सिरूं मुंहिंजे मथां। चौथों आयो, दा सभु मज़दूर। इएं चईं 5 माण्हुनि नियत कई, इरादो कयो, अल्लाह जो घर ठही वियो। थी सघे तो अल्लाह जी ज़ात मेमणनि खे अञा वधीक तोहफ़ी ॾे। को हिकिड़ो ई चवे त मैं हे सॼो घर खुदा जो मुंहिंजे हवाले। ही अल्लाह जी मर्ज़ी आहे, हे अल्लाह जी मर्ज़ी आहे। ता जंहिंखां जेको कमु वठे, पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त सूमरा इन में हिसो न वठनि, इहो मक़सदु कोन्हे। या फ़क़ीर बलाल हिसो न वठनि, इहो मक़सदु कोन्हे। अल्लाह जो घर आहे। अल्लाह जे घर जे ठाहण में भरपूर मदद कयो, दिल खोले मदद कयो, सुहिणी नियत सां मदद कयो। वरना अल्लाह पंहिंजे ज़ात जो, पंहिंजे ख़ैर जो कमु जेकर उस्ताद मोहम्मद उर्स जहिड़े हिकिड़े उस्ताद खां वठी, छा फुलनि जे शहर में उस्ताद मोहम्मद उर्स वधीक अमीर आहे या ॿिया कारोबारी अमीर आहिनि? ॻाल्हायो सच छो न था? ड्रिजो छो था? ड्रिजो न कंहिंखां मिया, ड्रिजो हिकिड़ो ख़ुदा जे ज़ात खां। खोड़ सारा ॿिया दौलतमंद माण्हू कोन वेठा आहिनि छा था फुलनि जे शहर में? खोड़ सारा माण्हू वेठा आहिनि। वो वेचारो फ़क़ीर पंहिंजी पघार या पंहिंजूं पघारूं कढाए पियो थो। हाणे इहो उन जो वस कोन्हे या मुंहिंजे रब हुनजी इहा शइ क़बूल कई आहे तॾहिं त कराएसि थो, या उनजी खुश नसीबी आहे, या उनजी खुशकिस्मती आहे। लेकिन इहा ॻाल्हि बि यादि रखी छॾियो, वधीक न हिकिड़ो रुपयो बि जेकॾहिं केरु अल्लाह जे घर में ॾे त ख़ुशीअ सां क़बूल कयो, छो त ख़ुदा हुन जो इहो ई क़बूल कयो आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ, बस मूंखे उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला ए नंढड़ी ॻाल्हि दोस्तनि खे सम्झ में, असां फ़क़ीरनि जी बस इहा ई ॻाल्हि अथव अदा त जेको अमल कयो भले नंढड़ो कयो, पर मुंहिंजे रब जे राज़ी करण जे लाइ कयो। मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जा जेकॾहिं असां उम्मती आहियूं, दावा था कयूं आशिक़ मुस्तफ़ा हुजण जी, त मुंहिंजे मुस्तफ़ा जो हर अमल पंहिंजे रब जे रज़ा ख़ातिर आहे। मदीने वारे जो आशिक हर अमल कंदो अल्लाह जे रज़ा ख़ातिर, ऐं अल्लाह जो आशिक वरी हर अमल कंदो मुस्तफ़ा खे राज़ी करण। त तव्हां सां ख़ुश नसीब आहियूं, अल्लाह जा भी आशिक आहियूं, सुहिणे मुस्तफ़ा करीम जा भी आशिक आहियूं।
मुखे उम्मीद आ त इंशाअल्लाह ताला देर न कंदो हिक ॿिए ॾे ॾिसंदो न मक़सद इहो कोन्हे जे कुछ वीचारा माण्हुनि जो ॾोह कोन्हे जीअं गारो जारो सूमरे कंहिं दोस्त पे ॿुधायो त हिकिड़े हमराह कई दावत पोइ मानड़ी खण खां पहिरीं माण्हू खे चवंदा हाणे भला निमाज़ ॾींहुं पढ़ो त मानी खां चए ॾिस ॾिस हुण बि असां नाल ठगी पिया करे ॾे असां सॼी ज़िंदगी कम कोन कीता हुण बि चए पहिरीं ए कम करो पिछे मानी सो माण्हू बि वीचारा था एतिरा ड्रिनल हन मौलविन खां बंदी चंदे जी खुटे ई कान थी चवंदा बणा हाणे हे फ़कीर पियो आदत पइजी वियसि चंदे जी न मुंहिंजा दोस्त ख़ुदा जे ज़ात जो कसम खणी थो मां तव्हांखे ॾसां त जेकॾहिं हिन आर्ज़ खे केरु प्रोग्राम ॾेई करे ऐं पैसा ॾींदो आहे त ही ख़ुदा जी ज़ात ॾिसे थी ही आजिज़ कॾहिं बि उन ॻाल्हि खे बि सुठो कोन सम्झंदो आहे यकीन कयो हिन आर्ज़ खां केरु नात पढ़ाए पैसा घोरींदो आहे ख़ुदा थो ॼाणे कॾहिं बि नाज़ खे ॻाल्हि सुठी कोन लॻंदी आहे पर पोइ काफ़ी दफ़ा दोस्तनि सां इज़हार कयो हिन ॻाल्हि जो त मैं ईअं न कयो पर पोइ दोस्तनि मजबूर कयो त साईं तव्हां हिकिड़ो दफ़ो चयो ॿ दफ़ो चयो हाणे तव्हां छॾे ॾियो कंहिंजे मोहबत खे तव्हां ईअं निगलेक्ट न कयो कंहिंजे मोहबत खे तव्हां इहे तीर उछलाए न हणो महिरबानी कयो तव्हां ख़ामोशी अख़्तियार कयो कंहिंजे मोहबत खे तव्हां ईअं झिंझोड़ियो न पोइ मजबूर थी ख़ामोशी थींदा आहियो वरना हे फ़क़ीर खे अल्लाह ताला पंहिंजे गंज मां एतिरो कुझु ॾिनो आहे हूअं बि जेको अल्लाह जे दर जो अदा मुंहिंजा दोस्त पेनागर हूंदा हो दुनिया जे दरनि जो पेनागर न थींदो जंहिंजो हथ ख़ुदा पंहिंजे दरबार मां भरींदो आहे उहो दुनिया जा हथ हरगिज़ ईअं न कंदो आहे पर ही चूंकि अल्लाह जो घर ठही रहियो आहे आऊं अल्लाह जे घर जे लाइ तव्हांखे पुरज़ोर अपील करे रहियो आहियां जेसिताईं आवाज़ पुॼी रहियो आहे मर्द आहियो या औरतूं ख़ुदा जूं बानियूं तव्हांजे लाइ बि इहो साॻियो शरीयत जो हुकुम आहे पंहिंजे ज़िंदगी खां वधीक पंहिंजे क़बर खे बचायो क़बर हमेशह रहण वारी जाइ आहे आख़िरत हमेशह रहण वारी जाइ आहे हे दुनिया थोरी आहे पंहिंजी आख़िरत बचाइण जे लाइ मस्जिद जे ठहण खां पहिरीं बैंक में पैसा आहिनि त वधंदा कोन चेक कढी अल्लाह जे दर जे हवाले करे छॾियो अल्लाह जो घर ठहरायो अल्लाह जे घर ठहराइण में इंशाअल्लाह ताला इहो बि ॿुधाईंदो हलां क़ुरान जी आयत हिकिड़ी त पढ़ियमि पर ॿी बि त पढ़िया न था इहा त पढ़ियमि त जेके माण्हू अल्लाह जे राह में ख़र्च नथा कनि ख़ुदा जो क़ुरान चवे थो त उन्हनि जी गॾु कयल दौलत जहन्नम जे बाहि मां साड़े उन्हनि खे ॾंभियो वेंदो पर इहा आयत छो न पढ़ां त जेके अल्लाह जे राह में ख़र्च कनि था उन्हनि जो छा थींदो इहा आयत बि पढ़ा न हिक खां ॿ आयतूं थो पढ़ा पहिरीं आयत अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदरि इरशाद फरमायो मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना मुझो सुहिणो करीम रब पंहिंजे पैदा कयल मखलूक खे फरमाए रहियो आहे केरु आहे तव्हां मां उहो शख़्स जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾे क़ुरान जी आयत न हाफ़िज़ साहब गौर त कयो ॾिनो कहिं ॻाल्हाइदा हे कारोबार कंहिं ॾिनो आहे हे ज़मीनूं कंहिं ॾिनियूं हे इज़त कंहिं ॾिनी हे जाहो जमाल कंहिं ॾिनो जे सभु कुझु ॾिनो आहे अॼु रब फरमाए थो केरु आहे तव्हां मां जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾे ओ मुंहिंजा मौला मैं फ़क़ीर सूमरे साहब चयो त मुंहिंजा मौला मेमून साहब चयो फ़क़ीर बलाल ग़रीब उन्हनि जो नालो वठां ॾाढा मोहबत वारा माण्हू आहिनि दादा ग़रीब आहिनि पर ग़रीब खे उहे बि दिलि ख़ुदा कुशा ॾे जलसा सभिनी फुलनि में थींदा आहिनि मगर जॾहिं बलालनि में जलसो वीचारा शाह साहब जो जलसो बि केॾो मोहबत वारा ए मियां पर छा त शाह साहब ग़रीब आहिनि मां पहिरीं अर्ज़ु कयो न त बलाल ग़रीब आहिनि ग़रीब जी दिलि बि कुशादी हूंदी आहे ऐं ग़रीब में मोहबत जो ज़रड़ो बि जाम हूंदो आहे मोहबत ग़रीब में जाम मिलंदी आहे इन करे हिते वरी सुमरा बिरादरियूं मेमण बिरादरियूं दौलतमंद दौलत जी अॻे ई गीदा भरिया पर वीचारा मोहबत रखनि किथे दिलि हिकिड़ी राति ॾींहं पैसा गणे 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 दिलि पिया भरी हाणे हुजे का कुंड वांदी त मोहबत जो ज़रड़ो बि रखनि ग़रीबनि वटि पैसो न आहे मोहबत जा ढेर रखियो वेठा आहिनि अल्लाह अल्लाह सुहिणे लतीफ़ सरकार फरमायो त मोहबत रखी मन में रंढा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरियो मुझो सुहिणो करीम रब थो फरमाए ॿुध
जडे ईमान वारे चयो त मुंहिंजा रब मां त तुंहिंजे ज़ात खे कर्ज ॾियण जे लाइ तैयार आहियां। मस्जिद थी ठहे, मां इन मस्जिद में ख़ैर, मस्जिद में मुंहिंजा रब करीम मां पंहिंजी दुनिया दौलत ॾियण जे लाइ तैयार आहियां। पर मुंहिंजा बैंक में त पिया आहिनि 20 लख, जे 10 लख ॾियां त बाक़ी बचंदा 10 लख, मुंहिंजो त बैलेंस खुटी वेंदो। अल्लाह जे तो छा कॾहिं ईअं थियो आहे त दुनिया में केर तव्हां खां कर्ज घुरे ऐं वापसि न ॾे? ईअं थियो आहे दुनिया में? ॻाल्हि आहे दा, दुनिया जे अंदरि ईअं थियो आहे। याने मतलब तव्हां कपिड़ो जे करे कर्ज ते खणींदा हो त उनखे कर्ज ॾींदा आहियो या न ॾींदा आहियो? अहिड़े नमूने सां जेको माण्हू कंहिंखां कर्ज खणंदो आहे त कर्ज ॾींदो आहे न। रब खां पुछो अल्लाह से तो जो चवी तुंहिंजी ज़ात जो हुकुम आहे त आहे को जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज ॾे, मौला ॾियण लाइ त तयार आहियूं, पर वापसी कीअं थींदी? दुनिया जो दस्तूर आहे न, अदा मां तोखे हीअ शइ ॾियां थो कर्ज ते, पर वापसी अदा महीने में, अदा 15 ॾींहं। पोइ जेको माण्हू न पंहिंजे वाइदे ते वापसी कंदो आहे त ॿियो दफ़ो रुॻी फोन करे छॾींदो, अॻिलो मोकिले छॾींदो। ईअं थींदो आहे न? ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजे ज़ात खां बि सवाल आहे, सौदो कर। सिख फ़कीरनि वटां ॻाल्हियूं चरिया। ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजे ज़ात सां बि सवाल आहे, कर्ज तो घुरियो आहे, ॾियण जे लाइ मां तयार आहियां। 20 लखनि मां 10 लख मां ॾियण जे लाइ तयार आहियां, पर मुंहिंजे बैलेंस जो छा थींदो? अल्लाह ताला फरमाए थो, मन जा बिल हसनत फलहू अशरु अमसालिहा। मुझो सुनो करीम रब पांजे कुरान में फरमाइंदो आ, सुहिणी अमल, सुहिणो कम, सुहिणो ख़ैर हिकूण ते ॾियण तुंहिंजो कम आ, ॾहूण ते ॾियण मां रब जे ज़ात जो कम आ। हाणे ॿुधा त तुंहिंजा 20 लखनि मां 10 लख थींदा या करोड़ पूरो थींदो? ॻाल्हि आहे सही, करोड़ त पूरो थींदो, पर ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। ए चरिया इहो खिल न, इहो ई त हिजाब आहे, इहो ई त पर्दो आहे। इन पर्दे खे हटाए त दीदार थिए न। इन पर्दे के जेस ताईं न हटाइंदे तेस ताईं त कुछ कोन थींदो न। इहो ई त नफ्स कुत्ते जो पर्दो आ। इन पर्दे के जरे हटाइंदे हटंदो वेंदो, दीदार थींदो, तो यार जो दीदार थींदो, आशिक के करार ईंदो। अल्लाह जे दरबार में ॾियण एतिरो भलो थई, जेकॾहिं नफ्स तोखे पंहिंजे नफ्स के कुटे कुटे पीही भाड़े के कुट जेस भाड़िया रब जो क़ुरान सचो या तू सचो? रब जो क़ुरान सचो आ। अल्लाह जॾहिं चए थो त ॾहूं सुणे अली मुर्तज़ा, शेर खुदा त शेर खुदा है, मुंहिंजो अली त अली आहे न। हर ॻाल्हि में फिरी सुणे अली जी ॻाल्हि हाॾो ईंदी। मुंहिंजो शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम दरबार में वेठा आहिनि। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ खां हिकिड़ो कासिद आयो आहे, जेको खजूर जूं थैलियूं खणी आयो आहे। 9 थैलियूं मुझे सुणे अली मुर्तज़ा जी खिदमत में पेश कयई। मुझे हैदर करार सुणे अम्मा खातून जन्नत जे घोट हसनैन करीमैन जे बाबे तव्हां सां सुणे अबू बकर सिद्दीक जे नाम तां भी कुर्बान वेंदा आहियो। अमीरुल मुमिनीन उमर फारूक जे नाम तां भी जी जी कुर्बान वेंदासीं। उस्मान ज़िन्नूरैन जे नाम तां भी मरहबा मरहबा जे कुर्बान वेंदासीं। सुने अमीर हमजा साईं जे शान तां भी कुर्बान वेंदासीं। पर सुहिणो अली त अंदर जो ठार आहे, सुहिणो अली त अली आहे न। मुंहिंजे अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम गणियूं 1 2 3 4 5 6 7 8 9 मोटाए ॾिने चे मौजूद न आहिनि। छा फरमायो? गाला गाला छा फरमायो? मौजूद न आहिनि। उन सहाबियत के सोना मदीने वारे घोट मुखे ॾिनियूं तव्हां जे लाइ। मुझे अली से वरी गणे 9 ते पोइ पाण फरमायो त मौजूद न आहिनि। साहबी जो चे मुंहिंजा सोना मदीने जे घोट हाणे मांखे मस्जिद नबवी मां ॾिनियूं हन, मां खणी आयो। हां अली मुर्तज़ा जलाल में चे फरमायो त जेकॾहिं 9 हन त अली जूं न आहिनि, अली जूं हूंदियूं त 10 पूरियूं हूंदियूं। उन सहाबी सगोरे जेका मजाक में गीदड़े में रखी कढी चे सोना आहिनि त 10, पर तव्हां खे ख़बर कीअं पई?
आहिन त 10 पर सोना अली तोखे खबर किया पई सोने अली चयो छा तो अल्लाह जो कुरान न पढ़ियो आ त मन जा बिल हसनत फलहु अशर अमसालहा हिक नेकी जे वजमा अल्लाह 10 नेको ता फरमाइंदो हा सुबह सवेल मु हिकड़ी एड़ी खार कुंजी थेरड़ी अल्लाह जे राह में दिनी ही अल्लाह सखिया खुदा दी दो त 10 दी दो मुस्तफा सखिया या रब तू करीमी व रसूले तो करीम सद शुक्र के हस्ते मियां ने दो करीम तमा सा खुश नसीब आयो जो अल्लाह भी करीब मिलियो तो मुस्तफा भी करीब मिलियो देर न कर सौदो करे वठ चई तजा 3 आयत भी पढ़ी वना चौथी 5 आयत इहा भी बुध सौदो थई कर फुटिया जो सौदो भी कयई कपड़े जो सौदो भी कयई कणक जो सौदो भी कदे रब सा भी सौदो कर त सही न जे फुटिया जो सौदो न कदे फैक्ट्री में न विदे त किया खबर पवंदी नफो नुकसान छा के सौदो कदे त खबर पवंदी न अल्लाह ताला तो फरमाए इन्नल्लाह अश्तरा गाल कंदो तो जा कुरान आडो खुलंदो थो मां छा इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह इन्नल्लाह बेशक अल्लाह इश्तरा खरीद करे छडियो अल्लाह भी खरीदो फरोख्त कंदो अदा बेशक अल्लाह जे ज़ात खरीद कयो मौला तो छा खरीद कयो ऐं कहीं खां खरीद खुदा तहां व्यापारी भी उन खां फुटियूं खरीद कंदो जेको जमींदार होंदो हारी चोर खां सब को डिजंदो अदा भाई चोर आहे न खां नकर बधाईंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात भी खरीदो फरोख्त कया मगर ईमान वारन खां बेईमान खां न इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन बेशक अल्लाह जे ज़ात ईमान वारन का खरीद कयो अनफुसहुम उनन जू जानियो जानियो ओबासी न दे फकीर पैसा न दी त मस्जिद में न दे ओबासी न दे अदा बियो को आहे मेमणो जो नालो वठा मता एकड़ो सुमरो दुख करे त मस्जिद मेमणो जी निशाने ते सुमरो निशाने ते नाहे अदा दोस्त आहे प्यारो असा जो दोस्त आहे इन करे पंजन दोस्तन के असा चौंदासी अदा बियो को दोस्त नाराज न थी वने इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम अल्लाह ताला फरमाए तो बेशक अल्लाह जे ज़ात ईमान वारन जो जानियो भी खरीद करे छडियो त ईमान वारन जो माल भी खरीद करे छडियो मुजा मौला सेठ फुटियूं खरीद कंदो आ चेक दींदो आ सारियूं खरीद कंदो आ चेक दींदो आ पैसा न दींदा छो त होते वरी 200 ॾियणा पवंदन चेक दींदो आ मुजा मौला जेका शे सेठ खरीद कंदो आ चेक दींदो वेंदो आ अल्लाह ताला फरमाए तो मां भी खुदा पांजे कुदरत जो चेक देई तो छड़े मुजा मौला केड़ो चेक तो दी अल्लाह ताला फरमाए तो बे अन्न लहुमुल जन्नत तू पांजी जान पांजो माल मां अल्लाह जे हवाले कंदो वञ त मां रब भी जन्नत जी बिशारत हुक्म तो खे दींदो थो वञा हाने बुधा तो दुनिया जो माल भलो या जन्नत फैसलो तोखे करणो आ पर हाने इए न थे त जिथे मस्जिद ठायो छो यार इने के वठी अचो इहो कुछ चंदे पिनण जो मुर्स मानू आ न मुजा दोस्त हरगिज न खुदा जो कसम हरगिज न लेकिन हिकड़ी हसरत अंदर में त मुझे महबूब जा उम्मती छो न अल्लाह जे राह में खर्च करे जन्नत खरीद करे इहा हसरत एक फकीर जे हैसियत में इहा हसरत त हर महबूब जो उम्मती वो कुछ न कुछ अल्लाह जे राह में कुर्बान करे पांजे आखिरत बनाए वठे पांजी कब्र सोहणी करे वठे पांजी आखिरत ठाहे वठे इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात पांजे महबूब जे सदके तवां सा जेको कुछ बुधवार जो था अमल करण जी तौफीक अता फरमाए लेकिन हां सही बस अज ही हिकड़ो शेर बुध दुआए खैर घणी ड्रेग न हर मानू जी तमन्ना तवाई असा जी भी तमन्ना हर मानू चाहिंदो आ त मां कारोबार कया कारोबार जी जडे पछाड़ी थे हिसाब कया त मोजा लख घणा हो जन
ये थींदो आ हर ईमान वारो भी तमन्ना कंदो आ त जडे मुझे पछाड़ी जो पहर अचे त मुझे महबूब जो कोई दीदार थे वापार इहो वापार हिन लफ्ज़न में शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे वक्ते निज़ाद कलमा पढ़ावे शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे वक्ते निज़ाद वक्ते निज़ाद कलमा पढ़ावे शाला शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी कदमाते ओहदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण है कदमाते ओहदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण न दे सा एक वारी सोना एक वारी ढोलना एक वारी सोना साडे वेड़े आवे शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे वक्ते निज़ाद कलमा पढ़ावे शाला सिरांदी इश्क सां पढ़ मोहब्बत सां पढ़ ॿियो छा खपे ओ शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे वक्ते निज़ाद वक्ते निज़ाद कलमा पढ़ावे शाला सिरांदी कदमाते ओहदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण न दे सा कदमाते ओहदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण न दे सा एक बारी दिल पर एक बारी सोना एक बारी सोना अंगण साडे आवे शाला सिरा महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे वक्ते निज़ाद कलमा पढ़ावे शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी
हे सब फैज़ मुझे सजण पीर जो जी उन्हनि खे जन जी सेखारियो अल्लाह साईं वॾियूं उम्रियूं मुझे सजण पीर खे अता फरमाए उन जो साए शफ़क़त ता देर असांजे मथां अल्लाह ताला ककर रहमत करे वसाए ई संदन जो फैज़ आ संदन जी निगाहे करम आ वरन हे आज यकीन कयो हथ ॾियण जे लाइक़ नाहे ए मुझे मुर्शिद जो फैज़ आ सुहिणा साईं रहमतुल्लाह जो सालियानो उर्स मुबारक अची वयो आ मथे महीने जे 9-10 तारीख़ सॼी जमायत खे दावत आ इन तमन्ना सां इन तड़प सां त परे परे खां दूर दराज खां लखे माण्हू ईंदा आहिनि जिथे अलाए केतिरनि अल्लाह जे कामिलन जे गादिन जा नेक सालिह बाना ईंदा आहिनि उन्हनि साथियुनि जे सथ जे विच में मुझो सजण पीर भी मौजूद हूंदो आ हथड़ा खजंदा आहिनि उन दुआ जी घड़ी आशिक सॼो साल इंतज़ार कंदा आहिनि त जंहिं वक़्त में हथड़ा खजन सभिनी जी आमीन जी पुकार हूंदी आ अखिरनि मां लुड़कनि जी कतार हूंदी आ इन नियत सां त मुंहिंजे रब्बुल आलमीन जे दरबार में कंहिं हिक जा लुड़क भी क़बूल पिया त असां गुनाहगारनि जो कम थी वेंदो सजी जमायत के दावत अल्लाह ताला तमा सा सभिनी के नसीब फरमाइंदो इंशाअल्लाह ताला मथे महीने रबी याने नवंबर जी 9-10 न सही 9-10 माफ कजो 10-11 तारीख़ ते सजी जमायत के दावत भी है जेसते पहुंचो ओसते दावत भी पहुंचाइंदो अल्लाह ताला मु गुनाहगार जो चवण तवा जो बुधण पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए रबियुल अव्वल शरीफ अची रहो आशिकन जूं ईदूं तो सदाई ईदूं हन पर आशिक 12 महीना रबियुल अव्वल जो तसव्वुर कंदा हन उन घड़ीअ जो इंतजार कंदा हन त केडी मल थी वा सुबह सुहानी घड़ी अचे जंहिं घड़ीअ मुझे प्रिय हिते पेर पाता अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे मदीने पाक जे अंदर ये घड़ियूं नसीब फरमाए इहा तमन्ना कयो त खुदा हुजूर जे रोज़े अतहर जे सामो ए घड़ियूं नसीब फरमाए रबियुल अव्वल जी रात होजे सुबह सादिक होजे रबियुल नी वक्त डाढो करीब अची वयो आ जो जेडहू केडो मुझे महबूब जे मिलाद जा नारा लगंदा कोई न बचंदो जेको मिलाद न करे वक्त डाढो करीब अची वयो आ हर जगह ते मुझे हबीब जा मिलाद थींदा हिन वक्त भी सबको मिलाद करे रहो आ कोई भी एड़ो ना है जो रबियुल अव्वल में हुजूर जी तारीफ न करे हुजूर जी तारीफ ही मिलाद जो नालो आ पो सब के जो पांजो पांजो वस होंदो आ को पुत्र परणाइंदो आ डाढो वडेरो थियो ठठ सा कुर्सी ते चढ़ियो वेठो होंदो आ ब्या प्या नचंदा हन पुत्र तो हुन जो होंदो आ पर हो वरी दौलत जे नशे में होंदो आ त ब्या प्या नचंदा भले नचन पुत्र तो मुंहिंजो आ को त वरी पांजे यार जे पुत्र जे खुशी में भी पियो नचंदो आ यानी खुशी सब को कंदो आ याद रखी छड़ियो कोई भी कलमे वारो एड़ो ना है जो महबूब जो मिलाद न कंदो होजे मिलाद जी माना ही हुजूर जी खुशी आ तारीफ आ हर कलमे वारो कंदो आ पर वो भाग उनन जो जन के नचाए खुशू करे इहो सब के जो वस ना है या सब के पांजे नसीब जी गाल आ अल्लाह ताला जी जात बा बरकत पांजे महबूब जे मिलाद जो तवा सा सबनी के खुशो नसीब फरमाए अल्लाह ताला मु गुनाहगार जो चवण ता जो बुधण कबूल फरमाए पर हिकड़ी अपील कंदुस जमायत के त मेहरबानी करे कोशिश कजो त हिन 12 रबियुल अव्वल ते कह बे आलम के भी घुराए जो त ही नाज भी खोड़ दोस्तन जी खिदमत कई आ सदाई सदाई दाल सामानी खाई खाई भी मानू थकबो आ अल्लाह ताला बियूं तो खोड़ सारियूं दुनिया में शयूं दिनियूं हन कदे मानू मुर्गी खाए घर में भला कदे लागी दा चावर खाधा थव न मुजा दोस्त इन करे मुजी अपील आ दोस्तन के खास करे जे मुंतजिमीन आहिन अज उनन जी नाहे बुधणी असा सदाई उनन जो अपीलूं अज असा जी उनन के अपील आ इंशाअल्लाह ताला जमायत मुत्तफिक थी करे राय दीदी इंशाअल्लाह ताला उन दोस्तन के त हिन दफे वर कुछ बिया दोस्त भी अचन असा के भी कुछ बिया दोस्त चवन था पिया असा कुछ बियन दोस्तन के भी राजी कयूं इंशाअल्लाह ताला अल्लाह जो रसूल कंदो त हर ईंदड़ मिलाद जो प्रोग्राम फुलन जे शहर में उन का भलो थींदो अञा भलो थींदो वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दुआया कलमात मुजा सुहना महबूब अल्लाह जे नबी जे बचड़न सा ताल्लुक रखण वाला सही सैयद किबला सही शहजादा शाह दामत बरकातुल आलिया जन वेठान इंशाअल्लाह ताला दुआया कलमात उनन जा थींदा दुआ उहे घुरंदा